ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची में सिंध पुलिस के आला ऑफिसरन जूं मुक़ररियूं ऐं बदलियूं कयूं वयूं आहिनि। नोटिफिकेशन जारी कयो वियो। SP फॉरेनर्स सिक्योरिटी सेल अब्दुल्ला मेमन बदली। SP हैदराबाद जांच मुक़रर। SSP एंटी वायलेंस क्राइम सेल अनिल हैदर बदली। नोटिफिकेशन जारी। अनिल हैदर के शहीद बेनज़ीराबाद जो SP जांच मुक़रर कयो वियो। नोटिफिकेशन जारी कयो वियो। SSP RF सखर अब्दुल गफूर लाखो के बदली करे SP जांच सखर मुक़रर कयो वियो। SP सोराब ॻोठ शौकत अली शाहानी बदली। SP जांच मीरपुर ख़ास मुक़रर। DSP रतोदेरो मोहम्मद अली के लाड़काने जे SP जांच जी इज़ाफ़ी ज़िम्मेवारी ॾिनी वई। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल मोहम्मद आसिफ रज़ा के CPO मां बदली कयो वियो। मोहम्मद आसिफ रज़ा SSP एंटी वायलेंस क्राइम सेल कराची रेंज मुक़रर कयो वियो। IG सिंध जी मंज़ूरी सां ऑफिसरनि जे मुक़रर ऐं बदिलनि जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो। अवांखे आगाह कंदासीं। कराची में ब्रेकिंग न्यूज़ है। सिंध पुलिस के आला अमलदारनि में मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। नोटिफिकेशन जारी कयो वियो। आमिर सुप्रो इन वक्त असांखे जॉइन कयो आहे। जी आमिर, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, अली रज़ा मामा के ॿुधाईंदो हलां त सिंध पुलिस में आला ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। SP फॉरेंसिक सिक्योरिटी अब्दुल्ला मेमन के बदली करे हैदराबाद से खाली पियल जाइ ते SP चार्ज मुक़रर कयो आहे। ॿिए तरफ़ SSP एंटी वायलेंस क्राइम सेल जे अनिल हैदर के बदली करे शहीद बेनज़ीराबाद जो SP चार्ज मुक़रर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ SSP RRF सखर अब्दुल गफूर लाखो के भी बदली करे SP जांच सखर मुक़रर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ SP सोराब ॻोठ शौकत अली शाहानी के बदली करे SP जांच मीरपुर ख़ास मुक़रर कयो वियो आहे। DSP रतोदेरो मोहम्मद अली के भी लाड़काने ज़िले जी SP इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। ॿिए तरफ़ पोस्टिंग के इंतज़ार में वेठल मोहम्मद आसिफ रज़ा के भी CPO मां बदली करे SP एंटी वाइलेंस क्राइम सेल मुक़रर कयो वियो आहे। IG सिंध जी मंज़ूरी खां पोइ जेको आहे नोटिफिकेशन पिणु जारी कयो आहे। वरी महिरबानी आमिर।